वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि आला सतह इजलास जारी। फौजी क़यादत सुन्नी सूबनि जा वॾा वज़ीर, आज़ाद कश्मीर जो वज़ीर-ए-आज़म, गिलगित बल्तिस्तान जो वज़ीर आला शरीक, केपी जे वॾे वज़ीर सोहेल आफरीदी शिरकत न कई। इजलास में वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी मुल्क में अमन की सूरत हाल बाबत ब्रीफिंग ॾिनो। इजलास में मुल्क की सिक्योरिटी सूरत हाल ऐं अफ़गान तालिबान की अगराई के मामलन ते खोड़ वीचार कयो वेंदो। इजलास में अफ़गान मुहाजिरनि की वापसी वारनि क़दमनि जो जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क की मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल के नज़र में रखंदे अहम फ़ैसिलनि जो इम्कान। ॾखण वज़ीरिस्तान के मीर अली वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जो आपघाती हमलो नाकाम। सिक्योरिटी फोर्स की कार्रवाई में 4 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब एक ख़ारजी बारूद सां भरियल गाड़ी सिक्योरिटी फोर्स के कैंप के भित सां टकराई, जेका धमाके सां फाटी पई। 3 ख़ारजीन कैंप अंदर दाख़िल थियण की कोशिश कई। सिक्योरिटी फोर्स की वक़्त सिर जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। 2 ॾींहनि दौरान सिक्योरिटी फोर्स की कार्रवाई में 88 ख़ारजीन के जहन्नुम भेड़ो कयो वियो। तुर्कम व्यापारी गुजरगाह 6 ॾींहं बंद। कार्गो गाड़ियुनि समेत पैदल अचवञ मुअत्तल। पाकिस्तान में दाख़िल थियण के इंतज़ार में बीठल ट्रकनि में भाॼियूं ऐं मेवा ख़राब थियण लॻा। अफ़गान तालिबान जो पाकिस्तान सां तकरार अफ़गान शहरियुनि के महांगो पइजी वियो। अफ़गानी व्यापारी मार्केटुनि में सामान भुॻड़नि मुठ ते विकिरो करण लॻा। पाक अफ़गान छिकटान घटाइण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कंदासीं। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान पाक अफ़गान झड़पनि ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त मुस्लमान मुल्क तकरारनि ऐं विरछ खे रद्द कनि था। इन क़िस्म जी बदअमनी मुस्लिम दुश्मननि ऐं आलमी साज़िशुनि जो नतीजो आहे। ख़िते खे पहिरियां खां वधीक अमन, हम आहंगी ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अफ़गान बस्ती में कानूनी तरीक़े से सिंधी माण्हुनि खे आबाद कंदासीं। कब्ज़ो थियण न ॾिनो वेंदो। पाकिस्तान दाइम ऐं क़ाइम रहंदो। पाक फ़ौज ते भरवसो आहे। अफ़गानिस्तान में मुल्क के को ख़तरो नाहे। पीपी अॻवान मंजूर वसाण जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पीटीआई बानी लाइ 4 महीना तमामु घणा ॾुखिया आहिनि ऐं संदसि लाइ वॾो इम्तिहान आहे। हैदराबाद में पुलिस जो गैर कानूनी रहंदड़ अफ़गान शहरियुनि खिलाफ़ सर्च ऑपरेशन। 12 ॼणा गिरफ़्तार। पुलिस साइट के इलाइक़े शालतीफ़ कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते गैर कानूनी रहंदड़ परॾेहिनि खिलाफ़ सर्च ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान घरनि, होटलुनि ऐं शकी जायुनि जी तलाशी वरिती। पुलिस 12 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी मुकमल तस्दीक लाइ थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। एसएसपी हैदराबाद जो चवणु आहे त गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि खिलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवायूं जारी रहंदियूं। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ जूं अमरीका के दौरे दौरान आला बहरी ऐं सिविल क़यादत सां अहम मुलाक़ातूं। ISPR मूजिब नेवल चीफ अमरीकी डिप्टी चीफ ऑफ नेवल स्टाफ ऑपरेशंस ऐं अमरीकी कोस्ट गार्ड जी वाइस कमांडर सां मुलाक़ातूं कयूं। एडमिरल नवीद अशरफ की अमरीकी नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी के सदर वाइस एडमिरल पीटर इगारून सां मुलाक़ातुनि में पेशेवरान मामलनि, इलाक़ाई सलामती, ट्रेनिंग ऐं मेरीटाइम सहकार ते ख़्यालनि जी ॾेवट। नेवल चीफ अमरीकी पड़ी खाते जो दौरो कयो। सियासी ऐं अस्करी मामलनि के डिप्टी असिस्टेंट सेक्रेटरी सां मुलाक़ात। एडमिरल नवीद अशरफ अमरीकी स्कॉलर्स ऐं थिंक टैंक के मामलनि खे बि ख़िताब कयो। नेवल चीफ इलाक़ाई मेरीटाइम सिक्योरिटी चैलेंजिस ऐं गॾियल मेरीटाइम की कोशिशुनि में सहकार ते रोशनी विधी। हुकूमत ऐं IMF जो सोलर इंटरनेट से टैक्स वधाइण ते गौर ज़रियनि मूजिब FPR के तजवीज़ पेश कई वई आहे त ज़रूरत पवण ते इम्पोर्ट थियल सोलर पैनल ते GST जी शरह 10% मां वधाए 18% करे सघिजे थी। इंटरनेट ते विदहोल्डिंग टैक्स 15 मां वधाए 18 या 20% करण जी तजवीज़ बि गौर हेठि। तजवीज़ कयल हंगामी टैक्स कदम IMF जे ॿिए जाइज़े रिपोर्ट जो हिसो हूंदा। एग्जीक्यूटिव बोर्ड तरफ़ां $1 अरब जी टी किस्त की मंजूरी बाद जारी कया वेंदा। मुल्क में गुरबत, नाबराबरी और समाजी नाइंसाफ़ी के खात्मे ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। अटो लटो और अझो के नारे तहत पीपल्स पार्टी पंहिंजी जदोजहद जारी रखंदी।
पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गुरबत के खात्मे के आलमी तिहाड़े ते पैगाम संदस चौड़ाए त क़ायद अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ग़रीब ऐं मज़लूम अवाम के हक़नि जी जदोजहद लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं वक़फ़ ऐं क़ुर्बान कयूं। गुरबत में घटताइले सदर आसिफ अली ज़रदारी की अगवानी में पार्टी की अॻूणी हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मुतारिफ़ करायो। BISP जो प्रोग्राम शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के वीज़न की जिंदा अलामत है। दुनिया के गॾिजी कदम खणना पवंदा त जीअं मुनसिफ़ाणू बराबर ऐं पायदार आलमी निज़ाम क़ाइम थी सघे। जेल खाते के सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां सेंट्रल जेल कराची जो दौरो। जेल पुलिस अमलदारन से मुलाकात करे तफ़सील वरता। सूबाई वज़ीर जेल के मुख़्तलिफ़ हिस्सों जो मुआयनो करे जायज़ो वरतो ऐं रधणे जो मुआयनो कयो। अली हसन ज़रदारी हुनरमंद कैदिन से मुलाकात कई। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी चौणाई त जेलुनि में कैदिन से कंहिं भी किस्म जो ख़राब वर्ताव बर्दाश्त न कयो वेंदो। कैदिन के खाधे पीते समेत सहूलतन की फराहमी में कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो की हिदायत ते सूबे में डेंगी और मलेरिया खिलाफ हंगामी मुहिम शुरू। सूबाई वज़ीर के समूरन सिलई सेहत खाते के आफिसरन के फौरी और असराइता कदम खणण की हिदायत। अज़रा पेचो जो चौणाई त हलंदड़ साल डेंगी जा 819 और मलेरिया जा 2 लख का वधीक केस रिपोर्ट थिया आहिनि। सभिनी ज़िलनि में रोज़ानी बुनियादनि ते स्प्रे फेमिंग और आगाही प्रोग्राम्स यकीनी बणाया वञनि। छा 21वीं सदी में जानवरन के पिंजरन में रखी सके तो। चिड़ियाघर के बंद करे जानवरन के खुलियल इलाइकन में रखन घुर्जे। चिड़ियाघरन में जानवरन ते तशद्दुद करण का सवाइ कुछ भी न थींदो आहे। जस्टिस इकबाल कलोडो जा सिंध हाई कोर्ट में कराची चिड़ियाघर के रिछ रानू के कुदरती माहौल में मुंतकली केस की बुधनी दौरान रिमांड। अदालत पारां कराची चिड़ियाघर में जानवरन लाइ गैर मयारी इंतजामन ते कावड़ जो इज़हार। अदालत कराची चिड़ियाघर में जानवरन के अंग और हालत बाबत ताज़ी रिपोर्ट तलब करे वरिती। पिरियालो वरसां 2 ॾींहं अॻु उल्रा बिरादरी के हथियारबंद नथा मारिजी वियल। नारेजा बिरादरी की 2 मक़तूलन के वारसन वट मेड़ मिंट काफ़िलो पहुची वियो। उल्रा धुर तरफां चङनि मुड़सनि के नारेजा धुर के ठाह की अपील। मक़तूल धुर सिराज नारेजो आई मोहम्मद असलम नारेजो के क़त्ल कराइण में मुलविस माण्हुनि जा नाला ज़ाहिर करण की शर्त ते फ़ैसिले लाइ रास्तो ज़ाहिर करे छॾियो। ट्रंप और पुतिन में 2 कलाकनि की डिघी ॻाल्हि ॿोल। यूक्रेन की जंग बंदी ते हंगरी में मुलाकात ते इतफ़ाक़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हुन रूसी सदर व्लादिमीर पुतिन से फोन ते ॻाल्हायो आहे ऐं अॼु व्हाइट हाउस में यूक्रेनी सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की से मुलाकात कंदो। मुलाकात में रूस यूक्रेन जंग ख़त्म करण ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। रूस यूक्रेन जंग में हज़ारे माण्हू मारिजी विया आहिनि। हू सलाह मशवरे खां पोइ रूस ते पाबंदियूं लॻाइण जो फ़ैसिलो कंदो। गॾियल क़ौमनि पाकिस्तान के मशहूर अदाकारा हानिया आमिर के नऊं क़ौमी ख़ैर सगाली जो सफ़ीर मुक़रर करे छॾियो। गॾियल क़ौमनि जो चवणु आहे त हानिया आमिर औरतुनि के हक़नि बराबरी और बाइख्तियार बणाइण लाइ आगाही पखेड़ण में अहम किरदार अदा कंदी। हानिया आमिर जो चवणु आहे त हू छोकिरियुनि खे पंहिंजे ख़्वाबनि के पूरो करण जो हक़ मिलणु घुरिजे और औरतुनि लाइ बराबरी और खेनि बाइख्तियार बणाइण के अव्वलीन तरजीह ॾींदी।